सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 10 सबक 10 यकसां त्रिकुंडा उसूल ॿियो congruent triangles postulate 2 ॾोहिटनि ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारहों हिन सबक में असां ट्रेंगल्स जे कॉन्ग्रुएंस जो ॿियो नंबर पॉस्टुलेट ॾिसंदासीं, यानी ट्रेंगल्स जे यकसानियत जो ॿियो उसूल। ॿारहों गुज़िरियल सबक में असां ॾिठो त जेकॾहिं टे साइड्स हिक जेतिरियूं आहिनि त त्रिकुंडा पाण में कॉन्ग्रुएंट हूंदा आहिनि। हिन सबक में असां ॾिसंदासीं त जेकॾहिं हिननि मां असां ॿ साइड खणूं या हिकिड़ी हीअ खणूं हिकिड़ी हीअ खणूं या हिकिड़ी हीअ ऐं हिकिड़ी हीअ, हिन मां के बि ॿ खणूं, हिन मां के बि ॿ खणूं ऐं कुंड हिकिड़ी का खणूं, हिननि टिनी मां हिकिड़ी कुंड खणूं त पोइ जेको आहे त्रिकुंडा कॉन्ग्रुएंट हूंदा या न। यानी असां उहा सूरत ॾिसंदासीं जंहिंमें ॿिनि पासनि जी डेघ ऐं हिकिड़ी कुंड ॿिनि त्रिकुंडनि जी पाण में हिकु जेतिरी हुजे। पासा करस्पॉन्डिंग हूंदा, ज़ाहिर आहे। हिन में ॿ सूरतूं थी सघनि थियूं। इहो थी सघे थो जेके ॿ पासा असांखे मिलियल आहिनि उनजे विच वारी कुंड मिलियल हुजे असांखे, या थी सघे थो त असांखे जेके पासा मिलियल आहिनि उन्हनि जे साम्हूं वारी, इहे विच वारी कुंड कोन्हे मिलियल, साम्हूं वारी कुंड मिलियल आहे। हिननि ॿिन्ही सूरत में असां ॾिसंदासीं त छा ही कंडीशन काफ़ी आहिनि कॉन्ग्रुएंस खे प्रूव करण लाइ, यानी छा ॿिनि पासनि जी डेघ ऐं हिकिड़ी कुंड यकसानियत खे साबित करे थी। असां हिन शइ जे अभ्यास लाइ असां त्रिकुंडा ठाहींदासीं। पहिरीं त्रिकुंडो ठाहींदासीं जॾहिं ॿिनि पासनि ऐं विच वारी कुंड असांखे मिलियल आहे, यानी ॿिनि पासनि जी डेघ ऐं विच वारी कुंड मिलियल आहे। त असां छा कंदासीं, इहो सभिनी खां पहिरीं असां कागज़ खणी उन ते लीक ठाहींदासीं, AC 6 सेंटीमीटर वारी लीक टुकर ठाहींदासीं। उन खां पोइ असां असां जेको आहे उहो प्रोटेक्टर सां हिते कुंड ठाहींदासीं 40 दर्जे जी। रखियोसीं प्रोटेक्टर, 40 दर्जा मापियासीं, उनखे हटाए ऐं हिते लीक लॻाए छॾियासीं। उन खां पोइ हुन लीक ते 4 सेंटीमीटर मापियासीं, छो त हीअ असांजो AB 4 सेंटीमीटर आहे। हाणे असांखे छा करिणो आहे, जो त्रिकुंडे जे हीअ ॿई कुंडूं असांखे मिली वियूं, इन्हनि खे मिलाइणो आहे। हाणे सुवाल इहो थो थिए त छा इन खां अलावा ॿियो को त्रिकुंडो हिन में ठही सघे थो। ॿियो त्रिकुंडो ठाहिण लाइ ज़रूरी आहे त या B नुक़्तो हेॾे हुजे या हेॾे हुजे। जेकॾहिं B नुक़्तो हिन नुक़्ते खां वधीक वेंदो हिन 40 डिग्री वारी कुंड ते, त हीअ AB जेको आहे 4 सेंटीमीटर खां वधी वेंदो, असांजी कंडीशन पूरी कोन थींदी। पर जेकॾहिं B असांजो हेठि अची वियो त AB जेको आहे उहो 4 सेंटीमीटर खां घटि थी वेंदो। साॻी तरह जेकॾहिं C खे असां हेॾे कंदासीं त उहो AC असांजो 96 सेंटीमीटर खां घटि थी वेंदो, पर जेकॾहिं अॻियां कंदासीं त उहो 6 सेंटीमीटरनि खां वधी वेंदो। उनजे करे उहा कंडीशन पूरी कोन थी। इन मां साबित इहो थियो त असां हिननि मापुनि सां, यानी जेकॾहिं असांखे ॿ पासा ऐं विच वारी कुंड न लाहे त सिर्फ़ु हिकिड़ो मख़सूस त्रिकुंडो ई ठाहे सघूं था। उन करे उहे त्रिकुंडा जिन में असांखे ॿ पासा ऐं विच वारी कुंड बराबरि मिलियल आहिनि, हिक जेतिरा मिलियल आहिनि, उहे त्रिकुंडा पाण में कॉन्ग्रुएंट हूंदा ऐं विच वारी त्रिकुंड ऐं ॿिनि पासनि जी मौजूदगी सही आहे, जंहिंसां असां त्रिकुंडनि जी कॉन्ग्रुएंस खे साबित करे सघूं था या परखे सघूं था। भला हिन जे बारे में छा ख्यालु आहे, इहो सोचणो पवंदो न। अचो त हिनखे बि असां ठाहे ॾिसूं। पर अचो त असां पहिरीं इहा प्रॉपर्टी जेका ॾिठी, जंहिंमें असां वटि ॿ पासा ऐं विच वारी कुंड ई, उनखे असां डिफाइन करे छॾियूं। इहा असांजी सेकेंड प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रुएंसी ऑफ ट्रायंगल्स आहे, जंहिंखे असां लिखंदा आहियूं SAS इज़ कॉन्ग्रुएंट टू SAS, साइड एंगल साइड, एंगल ख़्यालु कजो त विच में आहे। उहा चए थी त इफ द टू साइड्स एंड इंक्लूडेड एंगल, यानी विच वारी कुंड ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू कोरस्पॉन्डिंग टू साइड्स एंड इंक्लूडेड एंगल ऑफ अनदर ट्रायंगल, देन बोथ द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट। जेकॾहिं कंहिं हिक त्रिकुंडे जा ॿ पासा ऐं संदन विच वारी कुंड ॿिए त्रिकुंडे जे निस्बती, यानी करस्पॉन्डिंग ॿिनि पासनि ऐं निस्बती विच वारी कुंड सां यकसा आहिनि, त उहे ॿई त्रिकुंडा पाण में यकसा आहिनि। हिन खे असां ॿिनि पासनि ऐं विची कुंड वारो उसूल चवंदा आहियूं, SAS। लिखण लाइ असां छा कंदासीं, जो लिखंदासीं पहिरीं ट्रायंगल PQR ऐं ट्रायंगल XYZ खे कंपेयर करिणो आहे। उन खां पोइ PQ जी मेजरमेंट ऐं XY जी मेजरमेंट बराबरि आहे 2.5, उन करे ॿई पाण में कॉन्ग्रुएंट आहिनि। एंगल QPR एंगल YXZ जेके आहिनि उहे 70 डिग्री आहिनि, उनजे करे उहे पाण में कॉन्ग्रुएंट आहिनि। उन खां पोइ असां ॾिसंदासीं त ॿी लाइन PR जेका आहे लाइन सेगमेंट, उहा ऐं XY पाण में बराबरि आहिनि ऐं कॉन्ग्रुएंट आहिनि, यानी हिकिड़ी साइड, हिकिड़ी एंगल ऐं हिकिड़ी साइड बराबरि आहिनि। हैंस ट्रायंगल PQR इज़ कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल XYZ
because SAS is congruent to SAS. हाणे अचो त असां उन सूरत खे ॾिसूं जॾहिं असांखे ॿ पासा ऐं साम्हूं वारी कुंड न लहे। छा असां हिननि मापुनि सां मख़सूस टिकुंडो ठाहे सघूं था? असां इहो टिकुंडो ठाहियूं, असां कागज़ खयो, उन ते छा कंदासीं, सभिनी खां पहिरीं लीक टुकर XY ठाहींदासीं। सो उन लाइ असां हिकिड़ी लीक टुकर ठाहियो XY जेको 12 सेंटीमीटर आहे पाण में। इन ते असां लीक लॻाई, उन खां पोइ असांखे करिणो आहे 40 दर्जे जी कुंड ठाहिणी आहे। प्रोटेक्टर सां असां 40 दर्जा मापिया, उन खां पोइ उन लीक खे वधाए छॾियोसीं। उन लीक ते असांखे छा करिणो आहे, असांखे ख़बर नाहे केसि ताईं वेंदो। हिन तव्हांखे ख़बर आहे त 9 सेंटीमीटर आहे। सो 9 सेंटीमीटर जे रेडियस सां हिते कट कयोसीं ऐं असांखे पॉइंट Z मिली वियो। असांजो टिकुंडो ठही वियो। हीअ त टिकुंडो ठही वियो, पर छा इहो टिकुंडो जेको आहे उहो मख़सूस टिकुंडो आहे? छा टिकुंडो XYZ हिकिड़ो ई आहे जेको हिन मापुनि सां ठहंदो? अचो त गौर कयूं। जेकॾहिं असां हिन आर्क खे वधायूं हिन पासे त छा थींदो? अचो त हाणे असां वरी कंपास खणूं ऐं रंग चेंज था कयूं। रंग चेंज करे हिन आर्क खे हाणे असां वधाईंदासीं। रंग आर्क हिन लीक खे XZ खे हिकिड़े ॿिए पॉइंट Q ते कटींदो। जेकॾहिं असां QY मिलाईंदासीं त QXY बि हिकिड़ो टिकुंडो ठही वेंदो। सो अहिड़ी तरह सां ॾिठो त असां वटि ॿ टिकुंडा इन्हनि मापुनि सां ठही सघनि था, हिकिड़ो टिकुंडो कोन थो ठहे। उन जे करे असां चई सघूं था त हिननि मापुनि सां हिकु ख़ासि टिकुंडो कोन ठहंदो। ॿ टिकुंडा हिन महिल ठहिया, उहे आहिनि हिकिड़ो XYZ ऐं टिकुंडो XYQ। अचो त हिनखे कंपेयर कयूं। हिन में YZ जेका आहे YZ ऐं QY ॿई बराबरि आहिनि, ॿई 9 सेंटीमीटर आहिनि। हिते तव्हां ॾिसी सघो था, छो त साॻे रेडियस जे कोर्स सां कटियल आहिनि। XY ॿिन्ही में कॉमन आहे, XY ॿिन्ही में कॉमन आहे ऐं इहो 12 सेंटीमीटर आहे। XY आहे, कॉमन सेंटीमीटर आहे। हीअ एंगल जेका आहे QXY ऐं ZXY इहा बि कॉमन एंगल आहे, उहा बि 40 डिग्री आहे। यानी ही टे शयूं आहिनि, ॿ पासा बराबरि आहिनि ऐं हिकिड़ी कुंड बराबरि आहे, पर वरी बि ॿ मुख़्तलिफ़ ट्रेंगल्स आहिनि। जेकॾहिं मां हिन वॾे ट्रेंगल खे हीअं ज़ाहिर कयां ऐं नंढे ट्रेंगल खे नारंगी रंग सां ज़ाहिर कयां त असां हिन ट्रेंगल खे अलॻि सां कंपेयर करे सघूं था। सो अचो त असां ॿिन्ही टिकुंडनि खे अलॻि करे ऐं पाण में भेटियूं। अचो त हिन टिकुंडे खे XYZ नालो ॾियूं जेको ब्लू आहे, ऐं जेको नओं ठाहियोसीं नंढो टिकुंडो उनखे PQR ॾियूं। हिन में असां चई सघूं था त हाणे जेकॾहिं टिकुंडो XYZ ऐं PQR खे भेटींदासीं त YZ ऐं QR जेके आहिनि उहे बराबरि आहिनि। असां ॾिठो त ॿई 9 सेंटीमीटर आहिनि, साॻे कोर्स ते आहिनि। XY ऐं PR जेके आहिनि उहे बि बराबरि आहिनि, उहा कॉमन हुई लाइन। ऐं कुंड जेका आहे, कुंड X जेका आहे ऐं कुंड P उहे बि बराबरि आहिनि, 40 दर्जा आहे। पर इन खां पोइ छा आहे? इन खां पोइ छा असांजूं ॿियूं साइडूं बराबरि आहिनि या न? असां ॾिसंदासीं त XZ जेका साइड आहे उहा हिन PQ जेतिरी कोन्हे। XZ हिन खां तमामु वॾी आहे, उनजे करे XZ PQ जेतिरी कोन्हे। कुंड Z जेका आहे उहा बि कुंड Q खां घटि आहे, उहा बराबरि कोन्हनि। अहिड़ी तरह जेका कुंड Y आहे उहा कुंड R खां वॾी आहे, सो इहो बराबरि कोन्हे। यानी टे शयूं त बराबरि थियूं, पर बाक़ी टे शयूं उन्हनि ॿिन्ही टिकुंडनि जूं बराबरि कोन्हनि। ॿियो त ठहियो, पर टई कुंडूं बराबरि कोन्हनि। उनजे करे ही ॿ टिकुंडा न सिर्फ़ु इहो त कॉन्ग्रुएंट कोन्हनि, पर इहे सिमिलर बि कोन्हनि। सो असां लिखंदासीं त ट्रेंगल XYZ इज़ नॉट कॉन्ग्रुएंट टू ट्रेंगल PQR। छाकाणि त ॿिनि पासनि जी ड्रेग ऐं हिकिड़ी कुंड जेकॾहिं उहा साम्हूं वारी कुंड हुजे, असांखे मख़सूस टिकुंडो नथा ठाहिराइनि। उनजे करे हिन सूरत में इहे कंडीशन सफिशिएंट कोन्हनि त टिकुंडा कॉन्ग्रुएंट हुजनि। उनजे करे असां हिनखे क्रॉस करे छॾियो। यानी सिर्फ़ु जॾहिं विच वारी कुंड हुजे तॾहिं ॿिनि पासनि जी ड्रेग ऐं हिकिड़ी कुंड जी सूरत में टिकुंडा कॉन्ग्रुएंट थींदा। अचो त हाणे असां मुख़्तलिफ़ मिसाल ॾिसूं जंहिंमें असांखे SAS वारा टिकुंडा मिलियल आहिनि।
हिन में तव्हां ॾिसी सघो था त हिन में असां वटि विची कुंड हिननि ॿिन्ही जे बराबरि आहे ऐं हीउ टिकुंडो थोरो फेराए छॾियो वियो आहे, पर असांखे करस्पॉन्डिंग या निस्बती पासा हुन जा ॻोल्हणा आहिनि ऐं उहा कुंड ॻोल्हणी आहे। हिन में उहे ॿई सिधा आहिनि, हिन में को मसइलो कोन्हे। हिन में ही ॿई जेके आहिनि उभा थिया आहिनि, खाॿे साॼे थिया आहिनि यानी माकूस थिया आहिनि। हिन में बि ही फिरियल आहिनि, हीअ कुंड मथे आहे, हिन जी जेका निस्बती कुंड आहे उहा हेठि आहे। हिन में जेको आहे उहो 90 डिग्री ते तक़रीबन फिरियल आहिनि ॿई टिकुंडा। सो अहिड़ी तरह सां हाणे हिननि खे सुञाणे सघूं था ऐं ॻोल्हे सघूं था त करस्पॉन्डिंग एंगल्स ऐं करस्पॉन्डिंग साइड्स कहिड़ियूं आहिनि हिननि टिकुंडनि जूं। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणे था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। वेंदे वेंदे यादि कराईंदो हलां त तव्हां हीउ चैनल सब्सक्राइब कजो, वेबसाइट ते बि वञिजो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि ॿुधाइजो त चैनल मौजूदु आहे, वेबसाइट मौजूदु आहे, ऐं हिनखे शेयर कंदा हलिजो।